पीपुल्स पार्टी चेयरमैन जे फ़लस्तीन जे सिफारत खाने आमद बिलावल भुट्टो ज़रदारी जी फ़लस्तीनी सफ़ीर अहमद जवाद अमीन सां मुलाक़ात गज़ा सूरत हाल ते गणती ऐं फ़लस्तीनी अवाम सां एके जो इज़हार। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पीपुल्स पार्टी क़यादत फ़लस्तीनी क़यादत सां गॾिजी दुनिया में फ़लस्तीन जो केस विढ़ी आहे। पाकिस्तान हिन ॾुखी घड़ी में फ़लस्तीन जी अवाम सां गॾु बीठल आहे। इसराइली फौज जी 19वें ॾींहं बि गज़ा मथां बमबारी। उत्तर में अलशाती ऐं ॾखण ख़ान यूनिस पनाहगीर कैंपुनि ते हमलनि में 182 ॿारनि समेत वधीक 700 फ़लस्तीनी शहीद थी विया। शहीदनि जो अंग 6000 थी वियो। शहीदनि में 2000 खां वधीक ॿारड़ा ऐं 1100 औरतूं शामिल। ज़ख़्मियुनि जो अंग 15000 खां वधी वियो। अस्पतालुनि में दवाउनि ऐं ॿारनि जी खोट सबबि जंग मुतासिर वधीक ॾुखियाईनि जो शिकार। सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान ऐं अमेरिकी सदर जो बाइडन विच में राब्तो ख़िते में इस्तेहकाम लाइ सिफ़ारती कोशिशूं वधाइण ते इतफ़ाक़। सऊदी वली अहद चवे थो शहरुनि खे निशानो बणाइण ऐं आम माण्हुनि जी इंफ्रास्ट्रक्चर ते हमलनि जी मज़म्मत कयूं था। अमुन लाइ मुमकिन ख़तरनि खे रोकण लाइ गज़ा जो घेराव ख़त्म करण जी ज़रूरत आहे। अमेरिकी सदर जो बाइडन चयो आहे त अमरीका फ़लस्तीनी अवाम जे हक़ ख़ुदि अरादियत ऐं वक़ार लाइ पुरज़म आहे। इमदाद गज़ा ताईं तेज़ी सां नाहे पहुची रही। सलामती काउंसिल के इजलास में पाकिस्तान जो फ़लस्तीनियुनि जी भरपूर हिमायत जो ऐलान। पाकिस्तान गज़ा में फौरी ऐं गैर मशरूत जंगबंदी जो मुतालबो करे छॾियो। इसराइल जी जारियत जी मज़म्मत। गॾियल अक़वामनि जे सलामती काउंसिल जे हंगामी इजलास के ख़िताब कंदे गॾियल अक़वामनि में पाकिस्तान जे मुस्तक़िल नुमाइंदे मुनीर अकरम चयो त गज़ा ते हमलो आलमी क़ानून जी भञकड़ी ऐं जंगी ॾोहनि में शामिल आहे। हमलो कंदड़नि खे आलमी क़ानून तहत कटहड़ में आंदो वञे। फ़लस्तीन पंहिंजे दिफ़ा जो हक़ रखे थो। उन जी जद्दोजहद खे दहशतगर्दीअ सां न जोड़ियो वञे। फ़लस्तीनियुनि खे मुकमल ख़ुदि इरादियत जो हक़ हासिल आहे।